में हथ खणी वियो आहे। मुंशी अल्लाह ॾिनो सोढड़ो रिटर्निंग ऑफिसर सखर वटि पहुची पंहिंजो कसबनामो जमा कराए छॾियो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया ठिकराटे जे यूसी रोपहरो वार्ड 3 ते पीपी उम्मीदवार आज़ाद उम्मीदवार जे हक़ में हथ खणी वियो आहे। मुंशी अल्लाह ॾिनो सोढड़ो रिटर्निंग ऑफिसर सखर वटि पहुची पंहिंजो कसबनामो जमा कराए छॾियो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया ठिकराटे जे यूसी रोपहरो वार्ड 3 ते पीपी उम्मीदवार आज़ाद उम्मीदवार जे हक़ में हथ खणी वियो आहे। मुंशी अल्लाह ॾिनो सोढड़ो रिटर्निंग ऑफिसर सखर वटि पहुची पंहिंजो कसबनामो जमा कराए छॾियो आहे। ठिकराटे जे यूसी रोपहरो वार्ड 3 ते पीपी उम्मीदवार आज़ाद उम्मीदवार जे हक़ में हथ खणी वियो आहे। मुंशी अल्लाह ॾिनो सोढड़ो रिटर्निंग ऑफिसर सखर वटि पहुची पंहिंजो कसबनामो जमा कराए छॾियो आहे। ठिकराटे जे यूसी रोपहरो वार्ड 3 ते पीपी उम्मीदवार आज़ाद उम्मीदवार जे हक़ में हथ खणी वियो आहे। मुंशी अल्लाह ॾिनो सोढड़ो रिटर्निंग ऑफिसर सखर वटि पहुची पंहिंजो कसबनामो जमा कराए छॾियो आहे। ठिकराटे जे यूसी रोपहरो वार्ड 3 ते पीपी उम्मीदवार आज़ाद उम्मीदवार जे हक़ में हथ खणी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मजीद महर असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। मजीद, पीपी उम्मीदवार आज़ाद उम्मीदवार जे हक़ में हथ खयो आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, यूसी रोपहर जो वार्ड नंबर 4 है जिते पीपी उम्मीदवार बीठल हुयो मुंशी अल्लाह ॾिनो सोढड़ो जे आज़ाद उम्मीदवार हाजी सुखियो मारे साम्हूं हथ खयो आहे। ज़रिए वटां इहो मालूम थियो आहे त जेको हाजी सुखियो मार आहे उहो हुरजमात सां तालुक़ रखे थो ऐं जेको ॿियो उम्मीदवार बीडीए जो आहे उहो बि पिणु हुरजमात सां तालुक़ रखे थो। ऐं ज़रिया इहो बि ॿुधाइनि था त जेको आज़ाद उम्मीदवार आहे उन पीपी सां इहा डील कई त जेके हुरजमात जा पुट आहिनि उहे चेयरमैन ऐं ज़िले काउंसिल मेंबर खे ॾींदासीं। ठीकु आहे, महिरबानी मजीद, तव्हां तफ़सील ॾिना।